नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार और मैं संजा सैयद अल्लाह से हेडलाइंस करो। मुल्क में कोरोना वायरस के नव मरीज़ पौतन जो 28,547 थी वियो। 24 कलाकनि दौरान 499 नवा केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी हाकारी शरह 1.7% रही। वफाकी हुकूमत तहरीक लब्बैक पाकिस्तान ता पाबंदी ख़त्म करे छॾी। घरू वज़ारत पारां नोटिफिकेशन जारी। हाणे TLP सां गॾु लफ़्ज़ कलदम न लिखियो वेंदो। उहा पंहिंजूं सरगर्मियूं बि जारी रखे। पाबंदी हटाइण वारो फ़ैसिलो हुकूमत ऐं TLP विच में थियल मुआहिदे तहत थियो। ICC T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान जी लाॻीतोपनि जी कामयाबी। स्कॉटलैंड के 72 रन्सुनि तां शिकस्त। शारजा में खेॾियल मैच में पाकिस्तान जे 190 रन्सुनि जे जवाब में स्कॉटलैंड 117 रन्सूं ठाहे सघी। शोएब मलिक जी तूफ़ानी बैटिंग। 18 बॉलुनि ते 6 छकनि जी मदद सां 54 रन्सूं ठाहियूं। बाबर आज़म 66, मोहम्मद हफ़ीज़ 61, मोहम्मद रमज़ान 15 रन्सूं ठाहियूं। शोएब मलिक मैन ऑफ द मैच करार। पाकिस्तानी टीम 11 नवंबर ते सेमीफाइनल में ऑस्ट्रेलिया सां मुहादो अटकाईंदो। T20 वर्ल्ड कप में न्यूज़ीलैंड अफगानिस्तान के 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई सेमीफाइनल में पहुची वियो। अबूज़हबी में खेॾियल मैच में कीवीज़ 125 रन्सुनि जो टारगेट आसानी सां हासिल करे वरितो। न्यूज़ीलैंड जी कामयाबी सां भारत इवेंट मां ॿाहिरि थी वियो। न्यूज़ीलैंड जो सेमीफाइनल में मुक़ाबिलो 10 नवंबर ते इंग्लैंड सां थींदो। फाइनल 14 नवंबर ते थींदो। वफाकी हुकूमत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करे रही आहे, पर सिंध हुकूमत मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। सिंध हुकूमत कणिक अवाम खे ॾियण बदिरां गोदाम में रखी आहे। हैदराबाद में नई यूनिवर्सिटी ठाहिण चाहियूं था, पर PP मुखालफ़त पई करे। सेनेट मां बिल पास कराए हैदराबाद में यूनिवर्सिटी क़ाइमु कंदासीं। कोरोना वबा दौरान अवाम ते ॾुखियो वक़्तु आयो त इमरान ख़ान माण्हुनि जो साथ ॾिनो। कोरोना वबा में सिंध हुकूमत 1 रुपयो बि ख़र्च न कयो। सिंध के हैंडपंप नाहिनि ॾिना, पर कोरोना वबा दौरान रोक रक़म ॾिनी। सिंध में सभ खां घणियूं शुगर मिल्स आसिफ अली ज़रदारी जूं आहिनि, पर पोइ बि महांगाई खंड ते दाहूं कयूं पियूं वञनि। PP वारा आवाम खे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। वफ़ाकी वज़ीर असद उमर जो कोटड़ी में जलसे खे ख़िताब। मलीर जे मेमण ॻोठ में परॾेहनि खे तलूर पखियुनि जो शिकार करण खां रोकण ऐं वीडियो ठाहिण ते नौजवान नाज़िम जोखी जे तशद्दुद करे क़त्ल करण वारे केस ज़रियनि मूजिब गिरफ़्तार MPA ॼाम अवैस गोहराम जे 2 गार्डन नौजवान नाज़िम जोखी खे तशद्दुद करे क़त्ल करण जो इतराफ़ करे वरितो। गार्डन हैदर अली ऐं मीर अली जा बयान कलमबंद कया विया। ॿिन्ही गार्डन खे अॼु अदालत में पेश करण जो इम्कान। MPA जा 2 कमदार नियाज़ सालार जोखियो ऐं अहमद शोरो गिरफ़्तार न थिया। मक़तूल नाज़िम जोखियो जे वारसनि पुलिस जी जांच ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। जुडिशल इंक्वायरी जो मुतालबो।